कहता है जाबिर खान वरी के जो तो नंबर मिलाई लाल खान जो नंबर मिलाए खबर न अलाए छो नंबर बंद तो शाहू वारनि जे ॻोठ जी सदाई बिजली बंद हुंदी आ लुटा वार कम ही न कंदो हुंदो। लाल खान में को खास कम है जा या पोडी चांस ई न्यापे ते कम थियण वारो न आहे ॾिना जिंदगी ऐं मौत जो मसलो आहे इज्जत ऐं अना जो मसलो आहे अक्षू इज्जत अना जो मसलो आ को जाबिर खान हुकुम कर छा करणो आ हा हुकुम कर जाबिर खान तुंहिंजे लाइ त सिर बि हाज़ुर आ। त पोइ उथो हथियार खणो अॼु जाबिर खान पाण मैदान मिला थो अॼु जाबिर खान तव्हांखे जवानी जा जौहर पाण ॾेखारींदो अचो। फराज़ मां तोखां इहो थी पुछां त तूं हुएं किथे ऐं घर न अचण जो सबब छा हो? सोनू ज़रूर का मजबूरी हुई जे मुझाए विधो। आख़िर मजबूरी कहिड़ी हुई मूंखे बि त ख़बर पए। अबा कहिड़ी मजबूरी अथई ॿुधाए असांजे ॿुधाइण जहिड़ी न आहे छा? हाँ मां ज़रूर ॿुधाईंदुसि पर तव्हां मूंसां वाइदो कयो त इहा ॻाल्हि बाबा खे न ॿुधाईंदो। घटि में घटि मां त कोन ॿुधाईंदीसांसि। सोनू तू वरी मूंखे फ़ैसिलो करे ॿुधाए असां पंहिंजी ज़िंदगी धार गुज़ारे सघूं था या न? जंहिं ज़िंदगी में असांजा माउ पीउ आहिनि असां हुन ज़िंदगी में ख़ुशी नथा रही सघूं। छा मतिलब मां सम्झो न? असां पंहिंजे वालिदैन जी ज़िंदगी में तमामु परे वञणु था चाहियूं जिते हू असांजी ज़िंदगी में मुदाख़लत न करे सघनि। छा तूं ईअं करे सघंदी? इहो त मां करे वेठी आहियां तूं पंहिंजो पाण खां पुछी वठ। मूं सोचे छॾियो आहे। वाह जो तूं ज़ाइफ़ा आहीं मुंहिंजो पुटु घर छॾे वञण जी ॻाल्हि थो करे ऐं तूं ॾंदड़ा पई थी कढी। चाची जेकॾहिं ईअं थिए न मां त मिठाई विरायां पर चाचो त ईअं करण ई कोन ॾींदो। भली तूं ख़ुशि थी मां तोखे एतिरो चवंदुसि त गॾु हलणु चाहीं त हली सघीं थी तूं बि मुंहिंजो न गाहीं। फराज़ मूंखे त हिन घर खां का बि शिकायत न आहे। जंहिंखे ही घर नथो वणे न तूं उनखे भले वठी वञ मां पंहिंजो घर कोन छॾींदसि। हीअ वर त छॾे सघे थी पर घर न। घर हूंदो न त वर घुमी फिरी पंहिंजे घर ई मोटी ईंदो। इहा मूंखे पक आहे जेकॾहिं न मोटियो न त मां पंहिंजे माउ पीउ सां गॾु रहंदसि। नज़ीरा इहा पक सम्झ हिकु भेरो असां हिन घर मां निकिरी वियासीं त सोनू ऐं मां वरी कॾहिं हिन घर में वापसि कोन ईंदासीं। अबा अलाह तोखे ख़ुशि रखे जिथे बि हुजी ख़ुशि हुजे मोटी अच न अचे मुंहिंजूं त तोखे हमेशह दुआऊं ई हूंदियूं। अम्मा जे ॾींहुं तां वियमि तोखे मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। कहिड़ो वाइदो? मां वक़्तु अचण ते ॿुधाईंदुसि। राणी सुल्तान जे पलांद में जाबिर खान जे पुट जो दुखान लाश थी घुरे ॾेई सघंदे राणी जे मोहब्बत जो मुल्क। ॾाढो ग़लति अंदाज़ो लॻायो अथई चाचा रमज़ान। फराज़ खे जनम त मुंहिंजी भेण ॾिनो आहे पर पुट त जाबिर खान जो थो सॾिजे। राणी जी मोहब्बत जे ख़ातिर मां पंहिंजे पाण खे बि मारे सघां थो। चाचो हुजे या सौट हुजे घटि कोन कंदासीं। असांजो भाउ मारे वेठा आहिनि। आशिर वो भी तुझो भाव हो ऐं रहमान भी तुझो भाव है। चाचा रमज़ान हर ॾुखे वक़्त में असां तोखे छॾियो न आहे हाणे बि कोन छॾींदासीं। बाक़ी असां छा था कयूं उहो असां ते छॾे ॾे। रहंदुसि त मां बि हाणे हिते पर हिकु भेरो जाबिर सां मिलण खां पोइ वतां चए त रमज़ान चोरीअ वठी वियो ॻोल्हाए विढ़ंदोसांसि हिकु हिकु हिसाब वठंदोसांसि। वरी छा थी इन सोन मां तो वारी ज़ाल खे सिर्फ हिकिड़ी मुंडरी ऐं हिकिड़ो टिको ॾींदासीं। बाक़ी जेको बि सोन आहे न तूरी बि मुआरी ज़ाल पाईंदई ऐं नथ बि मुआरी ज़ाल पाईंदई। ईअं सभु त मुआरी ज़ाल सफ़ा सोन जो दुकान लॻंदी सोन जो दुकान ऐं पोइ धारे लाईंदा ऐं सोन दुकान समेत खणी वेंदा है न। सदाई पद शदो ॻाल्हाए पद शब्द तो ॻाल्हाई हलंदड़ पद।
मेराब का पीरो आयो ओ पक दाड़े ले दाड़ो आयो तो न मुआने वो पक तब्बे मा यार आला तार गिरी हुंदी तना तो समा लगन तुम किडड़ी वई अम्मा न मुआने तो जासे वरा जे के बिया वैसे बुगड़ी मुके मारने खड़ी है जोर से भूखड़ी वई अम्मा इने मुए मेरा बजी सजी चाला न तई ने ज़ेबू के केड़ी खबर है ना साके सेवर ने वियो अच्छे यो मुओ इने खबर दिए जो बापा जे घर में खड़ा इन जो मतलब सही हो सजो कम इन फाटल फूकणे मेरा बकयो आ इने मुए मेरा बजे गवा इने ज़ेबी के बचरा मुझे मोकलो खबो ये ना मनु फाटल फूकणे पाठे जी दैन मेरा बजा कतरा कतरा करना कतरा अदा मनु इन मेराब के मौत डरी आए मौत थधोती खंगी वर असुरी न चल जो मुए के सिर खड़ जो से दिलावर ये वारिस वारा वाठा बाठा वठंदा था वतनी केनीमल में हमलो कंदा ख्याल कजाए हाँ ये भी सही है न त असांखे हीणो समझी पिया तंग कंदा तव्हां भला मुराद वारनि सां ॻाल्हि छो नथा कयो आदम मुराद वारनि खे पंहिंजूं परेशानियूं घटि आहिनि जो असां पंहिंजा मसला बि उन्हनि जी गिची में विझूं आदम सूमर सही पे चवे जेको कुछ करणो आहे असांखे पाण खे करणो आहे ये वारस वार वाठण खे अहिड़ो सबक सेखारणो आहे जो वरी हिन ॻोठी जो मुंहुं न कनि हाणे आई न ॻाल्हि सम्झ में डंडन खे वसाइणो आहे डंडन खे पर हुननि खे फासाइजे अहिड़े तरीक़े सां जो मोगा थी पवनि ये मोचरे वसण में सफ़ा सोलाई थी दिलावर शिकार के फासाइण वारो ताणो मां थींदुसि बाक़ी गॾिजी हिलाल कंदासीं बख्शू कम ॾाढो भलो थी शहर मां छोरो थिका थाबा खाई पाणी मोटी आयो इहो त कमु भलो थियो पर वाथल त अञा शहर में रहंदो हूंदो वादल खे फोन करे ॿुधायो था बिजो पहुचण वारो हूंदो जाबिर खान असांजे लाइ ॿियो कहिड़ो हुकुम आहे ये शेर वारा मुंहिंजे मथे में ज़रूर लॻंदा शेरवन जो छा वञे जो पराई बाह में सड़ंदा बख्शू तोखे ख़बर न आहे रमज़ान वॾो हरफ़ती माण्हू आहे मस्त वारे में आयो आहे पर इहो विढ़ंदो ज़रूर छॾ जाबिर खान वेठो तो मंटन ऐं टुंडन खां डिॼी तव्हां लाठियनि खे कहिड़ी ख़बर विढ़ण वारा कीअं विढ़ंदा आहिनि उहो मूंखे ख़बर आहे जाबिर खान तूं फिकुर ई न कर रुगो पंहिंजो ख्यालु रख वॾा तूं केतिरी बि कोशिश कर पर जेकॾहिं माण्हू जी ज़िंदगी आहे न त उहो बची थो वञे केतिरा ॾींहं सोट नवाब बचंदो इहो सूबेदार केतिरो वक़्तु हूंदो सूबेदार हेठि तने सूबेदार जी पदरी बि थींदी आहे अदा वॾा मूंखे त वरी ॿी ख़बर पई आहे कहिड़ी ख़बर शाहू सोबत फ़कीर जा जेके माण्हू मुआ आहिनि न उहे वॾे इनाम वारा ॾोहारी माण्हू आहिनि शाहू पोइ इन सूबेदार जो अल्लाह मालिक अथई मता इनाम वठण खां अॻु में जवाननि खां घोटिजी वञे ॾिसजे त छा थो थिए बदबो त सोबत फ़कीर बि पर फ़िलहाल ॻोठ मां निकिरी वियो आहे भॼी कोन वियो हूंदो या मूंखे बि पका अदा वॾा भॼी वियो आहे भॼण खे ॿिया सिंग थींदा आहिनि छा नथो सम्झी शाहू मुड़ुस मारजण खां पोइ सोबत फ़कीर खे बाहियूं हूंदियूं बाहियूं कंहिंखे बि ख़बर कान पवंदी एॾो मुड़ुस माण्हू त आहे सोबत फ़कीर छाजो एॾो मुड़ुस आहे मुड़ुस मैदान छॾे भॼी वेंदा आहिनि छा आहे मुड़ुस माण्हू इहो सोबत फ़कीर सोबत खे छॾ हाणे तूं इहो सोच त नवाब खान सां कॾहिं पाणी कजे वञे थो वक़्तु गुज़रंदो नवाब खान त फ़िलहाल होशियार थी वियो हूंदो नईअ खे बि नज़र में रखूं था जॾहिं बि ॻोठ आयो न चेहरो कोन मोटंदो सही थियो चई शाहू सुगड़ अकेली बिठी आहे पीर मोहम्मद तीनों बाबा किथे
दीनू बाबा ॿाहिरि लान में वेठो आहे ऐं त मीर मोहम्मद खे मूं ॻोठ रवानो करे छॾियो। ॻोठ छो मोकिलियो मां साथ खे? किथां ॻोल्हियां मां उन चेहरे जे लाइ कुंवार, मथे में सूर विझी छॾियो हुई। ॻोठ जे हालात जी ख़बर हूंदे बि तो मां साथ खे मोकिले छॾियो? ख़ैर आहे, मुराद वारा ॿिया त साॻे ॻोठ में था रहनि न। जे हुनजो उते मौत लिखियल हूंदो न त भलिजा वञी मरे। पंहिंजे मसइलनि सां मुंहुं ॾियूं या मीर मोहम्मद जे मसइलनि खे ॾिसूं? कहिड़ा मसइला? छा थियो आहे? दीनू बाबा ॿुधाए पियो त सोनू जा जाबिर ख़ान सां रोज़ रोज़ झगड़ा पिया थियनि। ऐं पोइ बि दीनू इहो थो चए त सोनू खे तलाक न वठणु घुरिजे। दीनू सही त चवे पियो, सोनू कॾहिं बि असांजे चवण ते तलाक कोन वठे। सुगड़ मूंखे यकीन आहे त जाबिर वटि रहण खां पोइ सोनूअ खे पंहिंजी ग़लती जो अहसासु थियो आहे। तॾहिं त हू जाबिर सां झेड़ा थी करे। असल हक़ीक़त सोनूअ जे मिलण खां पोइ पवंदी, पर तूं मूंखे होॾां वञण ई कोन थो ॾे। सोनूअ जी ख़बर असां कंहिं ॿिए तरीक़े सां बि लही सघूं था, पर वञण जी का बि ज़रूरत नाहे। आख़िर मुंहिंजे उन वञण सां तव्हांखे कहिड़ो नुक़सानु आहे? सुगड़ बच्चा उन्हनि ॾे मोकिलिबा आहिनि जेकी बच्चनि जी इज़त करणु ॼाणनि। शायदि तोखे ख़बर नाहे त जाबिर ख़ान जे ॻोठ जेको रस्तो वेंदो आहे उहो लाल ख़ान जे ॻोठ खां थींदो ई वेंदो आहे। जंहिं जाबिर खां ग़ैरत मोकिलाए वञे उहो कुझु बि चई सघे थो ऐं उहो कुझु बि करे सघे थो। बाक़ी रही सोनूअ जी ॻाल्हि त सोनूअ जी ख़बर मां तोखे लही थो ॾियां। ऐं हा, ॿुधो अथमि त हिन जाबिर वरी को ॻोठ में नओं खून करायो आहे। कंहिंखे मारायो अथई? रमज़ान जे जवान भाणे खे मारायो अथई। हाणे जाबिर ख़ान जो अशर तमामु बुरो थियो। ये सोबत जो अशर थियो ईअं ई हाणे जाबिर ख़ान जो अशर थियो। राणी छा पई सोची? सोचा पई त बाबा मोटी ईंदो अलाए न। मोटी अचण जे लाइ जेकॾहिं चई वियो आहे न त ज़रूरु मोटी ईंदो। मूंखे हाणे डप थो थिए किथे जाबिर बाबा खे नुक़सान न रसाए। चाचो अकेलो कोन्हे जो जाबिरों खे को नुक़सान पहुचाए। शेर त समूरी ज़िम्मेवारी खणी वरिती आहे। ॾिस, कल्ह मूं तोखे चयो पे न त मुंहिंजी अखि थी फरके, ज़रूर को नुक़सान थींदो। राणी इहो सभु इत्तफ़ाक़ आहे। अख जे फरकण सां कुझु बि नाहे थींदो। तूं आख़िर चवण छा थी चाहीं? रहमान, मां चवां थी बाबा मोटी अचे त पाण हिन ॻोठ मां निकिरी हलूं। हिननि जेड़नि में छा रखियो आहे? रहमान, ओ रहमान, हलियो आहे मुराद, हलियो आहे। छा थियो आहे मुराद? परेशान आई? यार मीर मन लाइ परेशान आहे। अलाए किथे किथे ॻोल्हे थोमांसि लभे ई कोन थो। कॾहिं वापसि आयो आहे शहर में? राति आयो हुयो, सुबुह घर खां निकिरी वियो आहे। ख़बर ई नाहे त काॾे वियो आहे, को ॾस पतो ई कोन्हे। ख़ुदा ख़ैर कर। बाक़ी हिते त न आयो? अचे यार, त हली न ॾिसूं चेहरे खे। अदा मुराद, रहमान खे माफ़ कयो। ख़ुदा जे वास्ते असांखे जहिड़नि झगड़नि में न फासायो। वञी पाण मीर मोहम्मद खे ॻोल्हियो, रहमान कोन हलंदो। राणी भेण, छो जो तव्हां ईअं चिड़ी था ॻाल्हायो? ईअं छो थी ॻाल्हायां? सभु ख़बर हूंदे बि पुछो था त ईअं छो थी ॻाल्हाईं? मुराद, राणी जी ॻाल्हि दिलि में न कजे। मां चां थो कोई मीर मोहम्मद खे गॾिजी था ॻोल्हियो। न, तूं घर में हुज, मां पाण ॻोल्हे थो वठांसि। राणी, तोखे मुराद सां ईअं न हो ॻाल्हाइणो। रहमान, मूंखां हाणे सबुर नथो थिए हाणे। अरे छोरा, ये न कल घर पहुतो आयूं, वरी नवो फितनो, वरी पढ़ाई साल पटियूं। हाँ, वरी साल सुतो घर छॾे हलियो वेंदुसि। के कंहिं बि पटियूं न पढ़ायूं। मां पंहिंजी दुनिया नई आबाद कंदुसि।
हाँ साईं, तू लंदन में ज़ाल के बंगलो वठी ॾींदे, मां अठ करे इन घर में वेही रहो। इज्जत सां असां ॿिन्ही खे हिते रहण ॾियो हा न, मूंखे हिन फ़ैसिले जी ज़रूरत ई न पवे आ। ॼामल, ॾिसी थी न पंहिंजे पुट जा लक्षण। अम्मा तुंहिंजा बि लक्षण ॾिसी वेठी आ। हर महीने को न को माण्हू मारी वेठो आहीं, हिकिड़ो ॾींहुं तुंहिंजो बींदो, पोइ मां हिन घर में सुकून सां रहंदुसि। ॼामल, पोइ तूं ईअं कर, ॿ टे वॻा मुंहिंजा थेले में विझ त मां हीउ घर छॾे हलियो थो वञा। पोइ तुंहिंजो पुटु सुकून सां रहंदो हिन घर में, सुकून सां। पाण ॼाण मुंहिंजो छा वञो, मां कंहिंखे कुझु कोन थी चवां। हे छोरा, जेका इहा नमूनेबाज़ी करी थो न, इहा बंदि कर। नवाब खान जे चवण ते जेको मुंहिंजो पटको लाहींदो न, ॾाढो बुछड़ो कंदो साईं। सॼी उमिरि बुछड़ो त कयो अथई, इहा का नई ॻाल्हि आहे। कर भली बुछड़ो, पर हिते मां कोन रहंदो साईं। न रह, कंहिं तोखे चयो आहे न रह? वञ, निकिर हितां, निकिर। पर तुंहिंजी ज़ाल हिते रहंदी। मुंहिंजी ज़ाल मूंसां गॾु हलंदी। हा, इहो न सोचिजांइ मां नवाब खान वटि रहंदुसि। तूं वञी दोस्तनि जे दरनि ते धिका खा, पर नंग बीजा ते कोन रोलींदासीं। फराज़, तूं चाचा सां वधीक बहस न कर, तोखे जीअं चवे थो तूं उहे कर। न सुन, न मां तुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदुसि ऐं न ई वरी मञींदुसि। त पोइ मुंहिंजी बि ॻाल्हि ॿुधिजे, मां हिते ई रहंदसि। तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो, न त ॿी सूरत में मूंखां तलाक वठी पंहिंजे घर हली वञ। तलाक जा सखा, जेकॾहिं आईंदा तलाक जो नालो वरितो ई न, त मोचड़नि सां मुंहुं फेर विझंदो साईं। निकिर। हमारी ॻाल्हि त ॿुधा। हाँ पुछ कहिड़ी? ये मुल्क में एॾी महांगाई थी वई आहे छा, जो माण्हू पंहिंजे मुर्दनि खे वञी दफ़नाइनि था, खारकूं रेवड़ियूं फिराए कमलायो मोटी था ॾियनि, देग बेग का भत जी कोन था लाहिनि। अम्मा वाकई अलाए केतिरनि ॾींहंनि खां वठी असां देग जो हिकिड़ो चांवर बि न खाधो आहे। साहिबां जे सर मथो सदको वञो, एॾी त गुरबत वधी वई आहे जो माण्हू पंहिंजे प्यारनि खे कफन टुकड़ो बि ॾियण जे लाइ तयारु कोन्हनि। मुड़िस वॾेरो मीर मोहम्मद पहुची थी टोप शोप पाए, मां छा कयांसि? हले हले ॾिसी जा। अरे ठग ठगया पुट, तव्हां छा था सम्झो त मीर मोहम्मद खां ॻाल्हि इहा विसरी वई हूंदी? चुपड़ी था कयो, चढ़ियो टिक टिकी ते। साहिबां जे सर मथो सदको वञे वॾेरा मीर मोहम्मद, ख़ैर त आहे न, हर वक़्तु मुंहिंजे बचड़नि जे मथो कावड़ियो थो अची। बुढड़ी, तुंहिंजो विच ते कुझु बि न वञे, मथां असां विड़ी पऊं त विच ते बाठो लॻी वञे। मुंहिंजो बूट खणी आया आहिनि, अरे खणी अचो मुंहिंजो बूट। किथे आहे बूट? कहिड़ो बूट? कंहिंजो बूट? किथां जो बूट? इटलीअ जो बूट, इटलीअ जो, मथां किटलीअ जो सम्झी। हा ओ तोरो बूट न, जेको साफ़ करण लाइ ॾिनो हुई। उहो बूट त मूं पॉलिश करे रखी छॾियो आहे। मूं सोचियो त मीर मोहम्मद ईंदो ॾींदो सांस त ईद ते पाए। मां ज़मींदार माण्हू आहियां, ईदनि ते पुराणा बूट न आहियां पाईंदो। मूं चाहियो न मुंहिंजो बूट खणी अचो। बुढड़ी, हे ॿई ठग अथई, शहर में बि उड़तियूं फिरतियूं पिया कनि, पिननि पिया पिननि। अरे रे मुंहिंजो बूट खणी अचो न। अदा खमूं कमरे में बूट पियो आहे न, खणी अच न। बूट? उहो बूट? अरे उहो बूट त मां फ़कीर खे ॾेई छॾियो। वीचारे फ़कीर जा पेर पिया, फ़कीर रोए पियो। फ़कीर खे ॾेई छॾी, तुंहिंजा पेर पिया सड़नि। सुठो कई। हाणे हलो मूंखे सोनू जो घर दसियो। अरे होॾां न वञजांइ, जाबिर बंदूक हणंदई। हल अलाए कंहिंजो बंदूक हणे। असां कुंदर पुट थोड़ी न इड़ती फिरती कई, टिकटिकी ते चढ़ सां टिकटिकी ते। हाणे हलो मूंखे सोनू जो घर हली दसियो, मुछी न पा। हले जल्दी हले हम। फरार जा कहिड़ा हाल? हर तो उनखे ईअं थो लॻे ॼण थाणो। जाबर खान, रमज़ान शेर खे झेड़े जे लाइ शायदि वठियो। रमज़ान शेर खे झेड़े लाइ वठी? झेड़े लाइ कोन था अचनि, पोइ बि तव्हां अखि खोलियो रखिजो।
छो आयो आई रमज़ान? मुंहिंजे हथां सॼे ॻोठ खे मारण जो इरादो अथई छा? बस जाबिर खान बस। कुदरत वारे वटि हर कमाल जो ज़वाल हूंदो आहे ऐं हाणे तुंहिंजो बि ज़वाल शुरू थी चुको आहे। मुंहिंजे भाइटियुनि जे कुल्हे ते बंदूक रखी बबकियूं न हण रमज़ान। छाजा भाइटिया, छाजा भाइर, छाजा सोट, छाजा रिश्ता नाता। छाजी चाचे रमज़ान असांजे कुल्हे ते बंदूक रखी असांजो भी हक़ हिसाब तो ॾारायल आहे। छा विसरी शरीफ जे खून जो पलांद? शरीफ जे पलांद में तव्हां मोलू खे मारे करे पंहिंजो पलांद पूरो करे छॾियो। बाक़ी छाजो पलांद? मोलू को असांजे भाउ जो मिट हो छा? हली मोलू या मालिक असां सां पलांद कनि, पर असांजो भाउ तो मारियो आहे, तो ऐं हा पलांद बि तोसां कंदासीं। बस शेर, जाबिर खान जो त हिकिड़ो ई पुटु आहे जेको सुल्तान जे पलांद में मरे। तव्हां शरीफ जे पलांद में जाबिर खे मारजो। चाचा रमज़ान, पहिरियों असांजो भाउ मूं आहे, इन करे सोट खे मारण पहिरियों असांजो हक़ आहे। शेर, तुंहिंजे रगुनि में मुंहिंजे खानदान जो खून आहे, तूं पलांद करे सघे। बाक़ी ही रमज़ान छा पलांद कंदो? ही रमज़ान तोखे ॾींहं जा तारा ॾेखारींदो जाबिर खान, ऐं तूं हिन माज़ूर जे पेरनि ते किरी ज़िंदगी जी ख़ैरात कर। चङो, ठीकु आहे, मोकल तव्हांखे सभिनी जा हथ खुलियल आहिनि। जेको तव्हांखे वणे वञी कयो। जाबिर खान, जल्दी ख़बर पइजी वेंदी त कंहिंजे कुंडी में केतिरा दाणा आहिनि।